जय झूलेलाल। मां सुरेंद्र लछवाणी सिंधीअ में आखाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु जी आखाणी आहे विनीता मोटलाणी लिखियल राखी। अचो त ॿुधूं था। भाई मूंखे हीअ ओम वारी राखी ॾे, भाई मूंखे गुल वारी राखी ॾे, मूंखे हीअ राखी ॾे जंहिं ते प्यारो भाव लिखियलु आहे। अहिड़े ई माहौल में सुबुह खां कीअं राति थी वेंदी हुई, मोहन खे पतो ई न लॻंदो हुयो। मोहन खे राखी विकिणींदे पूरो हफ़्तो थी वियो हुयो। अॼु राखी वठण वारनि जी भीड़ वधीक हुई। अॼु राखीअ जो ॾींहुं हुयो। सुबुह खां शाम थी वई हुई, तॾहिं हिकु छोकिरी दुकान ते आई। मोहन जी ख़ाली बांह ॾिसी चवणु लॻसि, भाई अञा हिते वेठा आहियो, राखी ॿधाइण कोन विया आहियो? मोहन कंध झुकाए ॾुख भरे लहजे में चयुसि, मुंहिंजी काई भेण कोन आहे। छोकिरीअ हिकु राखी खणी मोहन जी कलाईअ ते ॿधी। मोहन जूं अखियूं वसण लॻियूं। छोकिरी घबराइजी वई ऐं ॾाप विचां मोहन खे ॾिसण लॻी। मोहन विकिरे जी पेटीअ मां मुठ भरे नोट खणी अणॼातल छोकिरीअ खे ॾींदे चयो, ही ख़ुशीअ जा ॻोढ़ा आहिनि। आउं त राखी वठण आई हुयसि, पैसनि जी लालच में थोरी राखी ॿधीमांव। मोहन चयुसि, भाउ भेण खे ख़र्ची ॾे त वठण में लालच छाजी? इहो त तुंहिंजो हक़ु आहे। भाउ जो दुकान अथई, जेके राखियूं पसंदि थी खणी वञ। सो त ठीकु आहे, पर भाऊ किथे भाउ भेण जे लाइ थो तरसे त किथे भेण भाउ लाइ। अॼुकल्ह माउ पीउ ॿार ॾियण में कंजूसी था कनि, किथे उन्हनि जो ई त नतीजो नाहे। मोहन हैरानीअ विचां भेण जो मुंहुं तकण लॻो।